इन दुनिया का रुखसत थियण आहियूं पर जेसी ताईं ही पेटे अलफ ही उस्ताद ज़िंदा त साईं गुलाम रसूल तोखे ॻाईंदा रहंदासीं त सर्विस स्ट्रक्चर ॾिनो त साईं गुलाम रसूल इहे उमेदूं इहे तवक़ात असां सिंध जा सभु उस्ताद खणी कराची जे तरफ़ वधंदासीं। हींअर हिन शहर सां वञा मां विकामी उहो कीअं थींदो, क़बूल या गुलामी उहो कीअं थींदो, लगाए दाग दामन खए कया गद्दारी थिया अवां जो सलामी उहो कीअं थींदो। हींअर सिंध जे 1.5 लख उस्तादनि जो पगदार सिंध जो सरवाण जंहिंसां सिंध जा 1.5 लख असां खानदान गॾु आहियूं, तोसां असांजूं दुआऊं गॾु आहिनि, तोसां असांजे नियाणियुनि जूं असांजे अमड़ियुनि जूं दुआऊं गॾु हूंदियूं। इंशाअल्लाह कराचीअ में असां तोखे कॾहिं बि कदम पोइते कंदे न ॾिसंदासीं, तुंहिंजा कदम अॻिते हूंदा, तुंहिंजे कदमनि जे मथां कदम हूंदो त हिन उस्ताद जो हूंदो। इन वचन सां इन साथ सां असां पंहिंजे उस्ताद खे कराचीअ जे सफ़र कराईंदासीं ऐं असांजा जोश असांजा जज़्बा हे जवाननि जे जेके अखियुनि में उला आहिनि असां इन्हनि जोशनि सां इन कराचीअ जे मैदान ते हूंदासीं। हाणे उन मैदान खे मल्हाइण तव्हां सिर्फ़ ज़बान मां हुकुम कजो, इंशाअल्लाह उन टारगेट ते असां पहुचंदासीं। जंहिं तरीक़े सां साईं गुलाम असांजे साईं इंतज़ार साहब रेड ज़ोन खे क्रॉस कयो हुयो, साईं चयो त जेकॾहिं भित खे बि हथ लाए आहियो त असां पेटे जी कामयाबी आहे, असां रुगो भित खे हथ न लाथो हुयो पर कलाकनि जा कलाक उते वेठा रहियासीं, उते रेड ज़ोन खे क्रॉस करे उते धरणा हणी वेठासीं। हाणे साईं गुलाम रसूल टारगेट ॾियण तुंहिंजो कमु आहे, वचन असांजो आहे उते तोखे पहुची ॾेखारींदासीं। तव्हांजे ताड़ियुनि जे गूंज में साईं गुलाम रसूल मेयर साहब खे गुज़ारिश कयूं था, कुझु बि दोस्त